अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा खां। टंडरो मीर अली जी रहायशी मिसमात साजिदा दी वली मोहम्मद पयार ठरी मीरवा जे ॻोठ ग़ुलाम कासिम जोगी जे रहायशी नौजवान अब्दुल लतीफ़ जोगीअ सां पसंद जी शादी करे छॾी आहे। प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब पहुतो। प्रेमी मिसमात साजिदा चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो, पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे, जॾहिं त हींअर मुंहिंजा वारस मुंहिंजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। जेकॾहिं मुंहिंजा वारस मुंहिंजे या मुंहिंजे मुड़ुस ते या उन जे माइटनि ते मुंहिंजे अगवा जो केस दाख़िल कराइनि त उन्हनि खे कूड़ो सम्झियो वञे। हुननि SSP खैरपुर DIG सखर खां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। मैं वली मोहम्मद पयार की बेटी साजिदा और मैंने ये अपनी मर्जी की शादी की है। किससे शादी की है? अब्दुल लतीफ़ से। और मेरे शौहर के बीच में कोई कदम उठाए उन्हें झूठा के लिए गवर्नमेंट आपको किसी ने अगवा तो नहीं किया ना? नहीं, गवर्नमेंट की कोर्ट में शादी की है मेरी।